ॾींदासीं तव्हांखे नवाब शाह जी अदालत परवीन रिंद केस जे ॿुधणी 4 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी आहे। मुतासिर शागिर्दियाणी परवीन रिंद पहिरियों घाड़े अदालत में पेश थी। केस में नामज़द मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत भी अदालत में पेश थियो। फरीदा वगण, अतीका धामरा ऐं फरहीन भी अदालत में पेश थियूं आहिनि। परवीन रिंद जो चवणु आहे त 4 महीना गुज़री विया आहिनि, हुन सां इंसाफ़ नथो कयो वञे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया नवाब शाह जी अदालत में परवीन रिंद केस जी ॿुधणी 4 जुलाई ताईं मुलतवी कई वई आहे। मुतासिर शागिर्दियाणी परवीन रिंद पहिरियों घाड़े अदालत में पेश थी। केस में नामज़द मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत बे अदालत में पेश थियो। फरीदा वगण, अतीका धामरा ऐं फरहीन बि अदालत में पेश थियूं। परवीन रिंद जो चवणु आहे त 4 महीना गुज़री विया आहिनि, साणसि इंसाफ़ न पियो कयो वञे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया नवाब शाह जी अदालत में परवीन रिंद केस जी ॿुधणी 4 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी आहे। मुतासिर शागिर्दियाणी परवीन रिंद पहिरियों घाड़े अदालत में पेश थी। केस में नामज़द मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत भी अदालत में पेश थियो। फरीदा वगण, अतीका धामरा ऐं फरहीन भी अदालत में पेश थियूं। परवीन रिंद जो चवणु आहे त 4 महीना गुज़री विया आहिनि, साणसि इंसाफ़ न पियो कयो वञे। नवाब शाह जी अदालत परवीन रिंद केस जी ॿुधणी 4 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी आहे। मुतासिर शागिर्दियाणी परवीन रिंद पहिरियों घाड़े अदालत में पेश थी। केस में नामज़द मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत अदालत में पेश थियो। फरीदा वगण, अतीका धामरा ऐं फरहीन भी अदालत में पेश थियूं। परवीन रिंद जो चवणु आहे त 4 महीना गुज़री विया आहिनि, साणसि इंसाफ़ न पियो कयो वञे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नवाब शाह जी अदालत परवीन रिंद केस जी ॿुधणी 4 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी आहे। मुतासिर शागिर्दियाणी जी परवीन रिंद सां पहिरियों घाड़े अदालत में पेश थी आहे। केस में नामज़द मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत भी अदालत में पेश थियो आहे। फरीदा वगण, अतीका धामरा ऐं फरहीन भी अदालत में पेश थियूं आहिनि। नवाब शाह जी अदालत परवीन रिंद केस जी ॿुधणी 4 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी आहे। मुतासिर शागिर्दियाणी परवीन रिंद पहिरियों घाड़े अदालत में पेश थी। केस में नामज़द मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत भी अदालत में पेश थियो आहे।